अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ एम.एच. पंवर 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी, सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सुमरो। छापो पहिरियों, साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सुमरो एकेडमी, B138, ब्लाक 2, सादी टाउन, कराची, सिंध। किस्त 35। 1550 खां 1700 ईस्वी आख़िरी बर्फ़ानी जुग। हीअ अरसो आख़िरी बर्फ़ानी जुग जो हो, जंहिंमें हिमालय में बर्फ़ न रुगो अटकल 15 खां 30 ॾींहं देरि सां पिघरी, पर पाणीअ जो मिक़दार बि घटिजी वियो हो। ॿोॾि जे मुद में पिणु देरि पए थी ऐं नतीजे तौरु दरिया में चोट वहकिरो घटिजी वियो हो। उन्हीअ करे दरिया पंहिंजो वहकिरो न मटायो, सवाइ दरबेले खां मथे पासे वारे मंगलीअ जे, जंहिंखे 1542 ईस्वी खां सुतत पोइ छॾे वियो। को नओं शहर निर्वार न थियो। पोखी घटिजी वई, नंढियूं वसंदियूं फिटी वयूं ऐं वॾियूं वसंदियूं आबादीअ ऐं साइज़ में नंढियूं थींदियूं थी वयूं। ॾुकार वरी वरी अचण लॻा। वॾियूं वसंदियूं फिटल हालतुनि में हलंदियूं रहियूं। कुझु अहम शहर जेके हिन अरसे दौरान तर जे क़बीलनि जे पंहिंजनि इलाइक़नि में हक़ीक़ी तौरु आज़ादु थी वञण करे उछरिया, से हुआ शिकारपुर ज़िले में शिकारपुर, ख़ैरपुर नाथन शाह तालके में ॻाढ़ी ऐं 1650 ईस्वी धारे दादू ज़िले में दादू शहर खां 8 मील ॾखिण में शिकारपुर। हिननि नैन वसंदियुनि जे वसण जो कारण उहो हो त सिंधूअ जे कुझु अहम पुराणनि पेटनि खे वाहन जो रूप ॾिनो वियो हो। लाड़काणू, घाड़वा मथां 16वीं सदीअ जे अहिड़ी ई हिकु वसंदी हुई। यूरोप जो वापारु पखिड़ियो ऐं पोर्चुगेज़नि, अंग्रेज़नि, डिचनि, हालैंड में रहंदड़ जर्मन क़ौम ऐं फ्रांस वारनि सां वापार जा गढ़ वधिया, वीझिया ऐं पखिड़िया। अहिड़ा वापारी हंध हुआ सखर, रोहिड़ी, दरबेलो, सेवण, बुबक, नसरपुर, ठट्टो, झिरक, हाला ऐं लाड़ी बंदर, जिते पोर्चुगेज़नि हिकु किलो जोड़ियो ऐं हिकु गिरजाघर ॾियो। अंग्रेज़नि ठट्टे में हिकु कारखानो ठाहियो। लाड़ी बंदर पंहिंजा माॻ मटाईंदो रहियो ऐं 17वीं सदीअ जे पछाड़ीअ में हिकु नओं बंदर औरंगा बंदर औरंगज़ेब जे नाले सां ठहियो। उहो पिणु थोरो अरसो हलियो ऐं शाह बंदर मथसि सरसी करे वियो। 1701 ईस्वीअ खां 1758 ईस्वीअ में वसंदियूं। हीअ आख़िरी बर्फ़ानी जुग जे विच ते गर्मीअ वारो थोरो अरसो हो। कलोड़नि रेजाणी अटकल 1 मिलियन एकड़नि खां 2.1 मिलियन एकड़नि ताईं वधाई ऐं आबादी 1.5 मिलियन खां 3 मिलियन ताईं वधी वई। नवां शहर जहिड़ोकि शहदादकोट, कंबर, वारह, मेहड़, ख़ैरपुर नाथन शाह, मीरपुर ख़ास, ख़ुदाबाद नई, हाला वेझो, शहदादपुर, नौशरो फ़ैरोज़, थरड़ी, फतेहगढ़, जेकबाबाद, जोही, दोस्तली, रतो देरो, वगण वग़ैरह वसी निर्वार थिया। दादू तालके में शिकारपुर जो नालो फिरी ख़ुदाबाद पियो ऐं कल्होड़नि जी सिंध जी राजधानी बणिजी वियो। हिन अरसे दौरान ठहंदड़ ॿिया शहर हुआ ख़ैरपुर मीरस, भिरिया, सदोजा, मोरो, खोड़ा, सकरन ऐं टंडो आदम। 1758 ईस्वीअ खां 1843 ईस्वीअ में वसंदियूं। 1758 ईस्वीअ में सिंधूअ जी मुख्य धारा हाला वेझो पंहिंजो वहकिरो मटायो, जंहिं तां उहो 5 खनि सदियुनि खां वठी वहंदो पियो आयो ऐं मथसि वसियल पुराणनि शहरनि खे छॾे वियो। उन्हनि मंझां कुझु अहम हुआ उॾेरो लाल, नसरपुर, शेख भिरकियो, ताजपुर, अघम ठरी, जूण, फतेहबाग, टलटी, तलहार ऐं बदीन। संदसि ओलहंदी छोड़ छाड़ ते हुआ झोक, बिठोरो, पीर पिठो, शाह बंदर, ठट्टो, कलाकोट ऐं साकरो। उहे घटि अहम शहर थी हलंदा रहिया। नओं वहकिरो हाणोके पेट ते हैदराबाद कोटड़ी गारज जे विचां ठहियो। उन्हीअ ते नवां शहर वसिया ऐं कुझु पुराणनि शहरनि पिणु ॿीहर अहमियत माणी। नवां शहर हैदराबाद, केटी बंदर, सिजावल ऐं टंडो महमद ख़ान हुआ। पुराणनि वसंदियुनि जहिड़ोकि बुढ़ापुर ऐं सोंडा नए सिर अहमियत माणी।
नए देरे लखी जोणी देरे ऐं ॻड़ी खैरे पिण अहमियत माणी। जीअं त 1 मिलियन एकड़ ॿनी हाला खां ॾखण पासे वीरान थी चुकी हुई, तंहिं करे 12 खां 15 सदीअ ताईं आगाटियुनि यानी सूमरन ऐं समन जे जुग जे नंढियुनि वसंदियुनि जो हिकु वॾो अंग लाड़ सिंध में बर्बाद थी वियो। लाड़ सिंध में कबीलनि जूं तमामु वॾियूं बग़ावतूं ऐं सियासी विगोड़ थिया, जेके टालपुरनि जे उछड़ण जो कारण बणिया। जन वीरान इलाइक़नि ताईं पाणी पहुचाइण लाइ होरियां होरियां वाह अॾिया ऐं ॿनियूं पाण में विराए कयाऊं। नयूं टालपुर बलोच वसंदियूं आम तौर ते टंडरा सॾजंदड़ वसियूं। टंडो मरी, टंडो अलहयार, टंडो जाम, मीरपुर ख़ास, टंडो बागो, टंडो मोहम्मद खान, टंडो ग़ुलाम अली ऐं टंडो कैसर उन फेरे जो नतीजो आहिनि ऐं उन जुग जा आहिनि। रेण दरिया खे पाणी फुलेली चाड़ रसाईंदी हुई, जंहिंखे अॻिते हली फुलेली वाह बणायो वियो। दरिया सदाईं ॿेड़ियुनि जी अच वञ लाइ कमु ईंदो रहियो आहे ऐं दरियाई बंदर मुनासिब हंधनि ते मथां माॻनि ते दरिया मथां ठहंदा ऐं वधंदा विझंदा रहिया आहिनि। जेकॾहिं उहे पाइजी वेंदा हुआ त का नई वसंदी साॻिए ई नाले सां साॻिए ई कम लाइ कंहिं वेझे मथां हंध ते ठही वेंदी हुई। मांझंद, बुढापुर ऐं उनड़पुर उहे शहर हुआ जेके पाइजी विया, फिटी विया ऐं 3 या 4 भेरा वरी अॾिया। जीअं त पोखीअ हेठि एराज़ी ॿॾाई 1 मिलियन एकड़नि मां घटिजी 9 मिलियन एकड़ वञी बची ऐं जीअं त राज घराणा ऐं बलोच सरदार जन जे कब्ज़े हेठि बनी हुई, अबे ॾाढे आबादगार न हुआ। तंहिं करे उन्हनि ज़राअत ॾांहुं ध्यानु न ॾिनो ऐं माण्हुनि जो ज़ोर माल धारण ऐं चाण ते हलियो वियो। थर ऐं कोहिस्तान जूं ॿनियूं उन कम लाइ कमु आयूं ऐं उन्हनि 2 इलाइक़नि में नयूं वसंदियूं वसियूं। भाॻनि सां असां वटि साम्हूं 1855 ईस्वीअ जो 1504 काछे ते सिंध जो हिकु तफ़सीली नक्शो आहे, जेको थर ऐं कोहिस्तान में नंढियुनि वसंदियुनि जो हिकु वॾो अंगु ॾेखारे थो ऐं उन्हनि खां पोइ अचनि थियूं दरिया जे ॿिन्ही कपनि वारियूं वसंदियूं। जन पतणनि या बंदरनि जो कमु पे ॾिनो। लिस्ट तमामु वॾी आहे। 1843 ईस्वीअ में 729 खन वाह हुआ। जन्म जा घणा सिधा सिंधूअ माथे वही हलिया। उन्हनि वाहनि जे मुंडनि वटि बंदर ऐं शहर हुआ ऐं कन 2 वाहनि जे विच ते पिणु शहर हुआ। उन्हनि बंदरनि ते कुझु घरेलू नंढा कारखाना ऐं गोदाम ठही विया। टालपुरनि जे दौर जो हिकु अहम ॾेख सूमरनि जे दौर वांगुरु उहो हो त हैदराबाद खां ॾखिण पासे लाड़ सिंध में वसंदियुनि जी ओसर थी, जिते उन्हनि नवनि वाहनि ते घणो ध्यानु ॾिनो ऐं वॾियूं एराज़ियूं माल जे चरण पन चर जूं रखूं बणाए छॾियाऊं, छो त उते गाह भला ते थिया। उन क़िस्म जूं रखूं ठटे ऐं कराचीअ समेत कुझु मीहाणी इलाइक़नि में वेझे माज़ीअ ताईं हुयूं, जेके रख संभाल करण वारा माल काहे ईंदड़ मालवंदनि खे कुझु रक़म पनचरीअ एवज़ माल चाढ़ण लाइ कुझु ॾींहंनि लाइ ॾींदा हुआ। सिंधीकार नक्शो नंबर 73 1000 खां 1525 ईस्वी सिंध में सूमरन ऐं समन जा शहर। 1850 खां 1960 ईस्वीअ में वसंदियूं। वसंदियुनि जा अंदाज़ 1860 खां पोइ मटिजण लॻा, जॾहिं अंग्रेज़नि नवनि वाहनि खे वधाइण ऐं सुधारणु शुरू कयो। अॻिलनि 40 सालनि में रेजाणी एराज़ी 1843 वारीअ खां टीणी थी वई ऐं 1955 ताईं उन खां बि ॿीणी थी वई। सिंध जी आबादी 1910 ईस्वीअ ताईं ॿीणी थी चुकी हुई ऐं 1941 ईस्वीअ में 1843 वारीअ खां टीणी थी वई हुई। उन सां रेजाणी इलाइक़नि में वसंदियूं वधियूं। थर ऐं कोहिस्तान मां रेजाणी मैदानी इलाइक़नि ॾांहुं लॾ पढ़ाण थियण करे उते धनार घटिजी विया। रेलवे लाइनुनि वसंदियुनि जा अंदाज़ मटाया। रेलवे लाइनूं अच वञ जे ज़रियनि में हिकु नओं इनकलाब हुयूं। सिंध जे अलॻि अलॻि भाङनि में रेल गाॾियुनि जे हलण जूं तारीख़ूं हेठिएं टेबल में ॾिनल आहिनि। खुलण जो सन, रेलवे सेक्शन, मुफ़ासिलो महलनि में रिमार्क। 13/5/1861 ईस्वी कराची शहर खां कोटली
104 ॾहाई 9 मेल। खुलण जो सन 15/5/1861 कराची शहर खां कराची छावनी 2 ॾहाई 3 मेल। खुलण जो सन 1/10/1878 ईस्वी राधण खां रुक 64 ॾहाई 25 मेल। 1/10/1878 सखर खां सखर हबीब कोट रे अलाइनमेंट जी शुरूआत मेल 5 ॾहाई 124 ताईं मेल 2 ॾहाई 45। खुलण जो सन 8/10/1878 रेलवे सेक्शन कोटड़ी खां लकी शाह सदर 75 ॾहाई 52 मेल। खुलण जो सन 27/10/1878 लकी शाह सदर खां राधण 70 ॾहाई 48 मेल। खुलण जो सन 25/1880 हबीब कोट खां मेल 22 ॾहाई 79 सिबी 128 ॾहाई 53 मेल। खुलण जो सन 27/3/1889 रेलवे सेक्शन रोहड़ी खां सखर मेल 2 ॾहाई 67 मेल। खुलण जो सन 1889 रोहड़ी खां रोहड़ी पनू आकिल रीअलाइनमेंट जी शुरूआत मेल 297 ॾहाई 5 आर 2 66 मेल। खुलण जो सन 18/8/1892 हैदराबाद खां शादी पली 54 ॾहाई 97 मेल। खुलण जो सन 15/11/1896 ॾेथा खां रोहिड़ी 180 ॾहाई 7 मेल। 20/6/1897 खुलण जो सन कराची छावनी खां पिपरी 20 ॾहाई 7-8 मेल। खुलण जो सन 30/6/1897 क्यामाड़ी खां कराची शहर 3 ॾहाई 06 मेल। 3/5/1898 पिपरी खां कोटड़ी 81 ॾहाई 82 मेल। 25/5/1900 ईस्वी कोटड़ी खां हैदराबाद 5 ॾहाई 29 मेल। खुलण जो सन 15/8/1904 हैदराबाद खां बदीन 61 ॾहाई 75 मेल। हैदराबाद बदीन पहिरीं महाभारी जंग दौरान ढही वई हुई। ॿीहर ठाही वई ऐं 2 किस्तनि में 9 जनवरी 1922 ईस्वी ऐं 13 मई 1922 ईस्वीअ ते खोली वई। खुलण जो सन 3/4/1907 ईस्वी रेती खां खानपुर 62 ॾहाई 17 मेल। 1/6/1907 रोहड़ी खां रेती 71 ॾहाई 33 मेल। 18/4/1907 खुलण जो सन जमड़ाऊ खां झुडो 49 ॾहाई 96 मेल। खुलण जो सन 28/3/1910 हैदराबाद खां ॾेथा 4 ॾहाई 50 किलोमीटर। खुलण जो सन 1 जनवरी 1912 मीरपुर ख़ास खां खडड़ो सोढ़ी पट्टी 49 ॾहाई 43 मेल। खुलण जो सन 21/6/1912 जावरी खां रोहड़ी मेल कोन्हनि ॾिनल। 1/4/1913 ईस्वी खुलण जो सन गिद्दू खां हैदराबाद 3 ॾहाई 71 मेल। खुलण जो सन 11/12/1914 ईस्वी जेकबाद खां कश्मीर मेल कोन्हनि ॾिनल। 1/7/1915 ईस्वी खुलण जो सन हैदराबाद खां शहदादपुर 45 ॾहाई 39 मेल। खुलण जो सन 27/11/1919 ईस्वी शहदादपुर खां नवाबशाह 26 ॾहाई 07 मेल। खुलण जो सन 25/2/1920 नवाबशाह खां कोट लालू 31 ॾहाई 29 मेल। खुलण जो सन 20/5/1930 ईस्वी पड्डीदन ठारूशाह मेहरापुर 43 ॾहाई 77 मेल। खुलण जो सन 10/12/1931 ईस्वी टंडो आदम सकरंड नवाबशाह 54 ॾहाई 05 मेल। खुलण जो सन 10/12/1931 ईस्वी सकरंड खां ठारूशाह 66 ॾहाई 20 मेल।
29/7/1940 ईस्वी लाड़काणो खां जेकबाद, 83 ॾाई 98 मेल। 16/4/1946 ईस्वी रुक खां हबीबकोट, 4 ॾाई 95 मेल। 16/4/1946 ईस्वी मेल 5 ॾाई 124 हबीबकोट मेल 29 खां 20, 15 ॾाई 16 मेल। 16/4/1946 ईस्वी 297 ॾाई 50 आर खां रोहिड़ी पनुआ किल रीअलाइनमेंट जी पुछड़ी मेल 312 ॾाई 81 ताईं मेल कोन्हनि ॾिनल। 12/10/1956 ईस्वी जेकबाबाद खां कश्मीर 75 ॾाई 52 मेल। खुलण जी तारीख़ 11/12/1914 ईस्वी। अॻिते हली वेकिरी पटी कई वई ऐं 12/10/1956 ईस्वी ते ॿीहर खोली वई। ॿिटियूं लाइनूं ॿुधाए थो। रेलवे लाइन में आज़ादीअ खां पोइ को वाधारो न आयो, जेतोणीकि अंग्रेज़नि पंहिंजे 1945 वारियुनि जंग पुॼाणा तरक़ियाती रिथाउनि में जुंगशाही, ठट्टो, सिजावल, बदीन, रहमकी बाज़ार, नगर पार करण लाइ रेलवे लाइनूं रिथियूं हुयूं। रेलवे जी हिकिड़ी ॿी लाइन खे छोर छाछरो मिठी डीपलो नगर पारकर खे अहमदाबाद सां ॻंढिणो हो ऐं टी हुई दादू, जोही, कंबर। अञा बि हिकिड़ी चौथी हुई नवाबशाह, जैसलमेर, अजमेर खां दिल्ली। रेलवे लाइनुनि वसंतियुनि जा अंदाज़ बिना मटाए छॾिया, जेतोणीकि उहे दरिया खां घटि में घटि 10 मेलनि जी हिकु महफ़ूज़ विथीअ ते ऐं दरिया जे ॿिन्ही पासनि वारनि ॿोॾ बचाव बंधन जे ॿाहिरां पे हलियूं ऐं रेलवे लाइन वारियुनि वसंतियुनि ऐं ज़राअत खे सिंधूअ जी सालियानी ॿोॾ खां बचियल रखण जो पको बंदोबस्तु कयो वियो हो। पर दरियाई वापार तमामु तकिड़ो घटिजी वियो ऐं दरियाई बंदरनि पतण मंझां घणा सवाइ उन्हनि जे जेके रेलवे स्टेशनूं पिण हुआ 1900 खां घणो अॻु सुसी विया। कोटड़ी, सक्कर, रोहड़ी, पुराणो देरो फुलजी स्टेशन वेझो, सन, मांझंद, आमरी, सेवण, लकी ऐं कश्मीर रेलवे जूं स्टेशनूं बि हुआ त दरिया जा बंद बि। पुराणे देरे ऐं फुलजीअ जे विच वारी रेलवे लाइन पहिरीं महाभारी जंग खां पोइ 1927 ईस्वी में कढी वई, छो त दरिया जो मुख्य वहकिरो पुराणी देरे खां वधीक 3 मेल ओभर हलियो वियो हो ऐं हीअ अहम वापारी मर्कज़ अॻिलनि 10 सालनि में सुसी हिकु गैर अहम वसंती बणिजी वियो। नक्शो नंबर 74 1000 खां 1525 ईस्वी सिंध में सूमरन ऐं समन जा शहर भाङो ॿियो ॾखण सिंध। नक्शो नंबर 73 1000 खां 1525 ईस्वी सिंध में सूमरन ऐं समन जा शहर भाङो पहिरियों उत्तर सिंध। रेजाणी वसंतियुनि जा अंदाज़ मटाया। रेजाणी फैला पिण नयूं वसंतियूं ऐं अहम शहर पैदा कया। अंग्रेज़ सरकार हेठि सूबाई इंतिज़ामिया जा अख़्तियार तालके सतह ताईं हवाले कया विया। सिंध में 65 तालका हुआ, खैरपुर रियासत जा 7 तालका ऐं उन खां अलॻि हुआ। तालके हेडक्वार्टरनि में मिडिल स्कूल सतह या मैट्रिकुलेशन ताईं तालीम ॾींदड़ स्कूल हुआ। उते टपाल घर ऐं टेलीग्राफ जूं सहूलियतूं हुयूं, इस्पतालूं, वियम घर ऐं ॾोहारी फ़ौजदारी कोर्टूं हुयूं ऐं कन में त सिविल दीवानी कोर्टूं बि हुयूं। उन्हनि सभिनी में कंहिं न कंहिं क़िस्म जूं मक़ामी शहरनि जूं पंहिंजूं हुकूमतूं जहिड़ोकि म्यूनिसिपलिटियूं या सरकारी पधराईअ हेठि जोड़ियल एरिया कमेटियूं हुयूं। अहिड़ी तरह सां उहे ताक़त जा नंढा मर्कज़ ठही विया ऐं 20वीं सदीअ जे मुंड में वापार घरेलू कारखाननि, चांवर छणण ऐं अटो पीअण जे मशीनुनि खे पाण ॾांहुं छिकण लॻा। कन में फुटियूं टाण जा कारखाना हुआ ऐं उहे मिटीअ भरा थियल दगन रस्ते वेझो रेलवे स्टेशन सां ॻंढियल पिण हुआ। उन्हनि नंढियुनि वसंतियुनि जा अंदाज़ मटाए छॾिया ऐं ॻोठनि इलाइक़नि लाइ वापार ऐं तालीम जा गढ़ बणिजी विया। सुधारियल रोडनि वसंतियुनि जा अंदाज़ मटाया। सुधारियल रोड अंग्रेज़ सरकार जी हिकिड़ी ॿी सुखड़ी हुआ। सिंध जूं समूरियूं वॾियूं वसंतियूं उठनि जे काफ़िलनि वारनि पेचरनि ऐं ॾांद गाॾियुनि जे चीलनि वारनि चारनि ज़रिए पाण में ॻंढियल हूंदियूं हुयूं। पर अवाइली अंग्रेज़ दौर में उहो सर बार्टल फिरियर हो, जंहिं 2 सालनि अंदरि सिंध में रोडनि जे सिरिश्ते खे सुधारियो।
मोरियूं ऐं पुलियूं ॾेई घणे भाङे रोडनि खे सरकारी ख़र्च ते ऐं तरह जे ज़मीनदारनि खे चयाईं त उहे सरकार पारां ॾिनल वेकर ऐं संवत वारियुनि सिधायुनि ते मिटीअ जी भराव करे कचा दग ठाहे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं वॾियुनि वसंदियुनि खे हिक ॿिए सां ॻंढीनि। सरकार उन्हनि जी सार संभाल पाणीअ जी छिणकार कराई ऐं धूड़ खे वेठल रखण लाइ मथसि सर ऐं पन वग़ैरह विछराई कंदी हुई। 1920 ईस्वी वारे ॾहाके खां वठी हिननि कचनि दगनि ते ट्रकूं ऐं बसूं हलंदियूं आयूं आहिनि। रेलवे जे ढोइण वारो जो ॿार पाण ॾांहुं फिरण लाइ न पर माल खे रेलवे जी मुनासिब स्टेशनुनि ताईं छिके रसाइण ज़रिए उनखे हथी ॾियण ऐं वधाइण लाइ उन्हनि रेलवे स्टेशनुनि जी पहुच अंदरि ईंदड़ शहरनि जी ओसर में मदद कई। 1932 ईस्वी में सखर बैराज जे खुलण सां सिंध अंग्रेज़नि जी हिंदुस्तान जो हिकु अहम अन्न ऐं फुटियूं उपाईंदड़ सूबो बणिजी वियो। ॿी माह वारी जंग हलंदे सरकार खे मुनज़म तरीक़े सां कणिक ऐं चांवर वठण जी घुर्ज पई, जंहिं लाइ सिंध हुकूमत अलॻि अलॻि ठेकेदारनि खे अलॻि अलॻि इलाइक़ा विरछे ॾिना। रेलवे स्टेशनूं ऐं उन्हनि जा शहर गुदामनि जा गढ़ बणिजी विया ऐं सुतती हिकु आम चवणी घड़िजी वई त फलाणी रेलवे स्टेशन फलाणे खे अलाट कई वई आहे। उन जे नतीजे में रेलवे स्टेशननि वारनि वसंदियुनि जी आबादी ऐं वापार वधी विया ऐं उहे वॾियूं थी वियूं। 1947 ईस्वीअ में सिंध जो 1855 ईस्वीअ वारो नक्शो कंहिं अचरज में विझंदड़ शइ वांगुरु थी लॻो ऐं चिटो करे ॾसियाई पए त हिकु बरजुस्ती ॿाहिरीं इंतिज़ामिया पंहिंजे राज जी हिकु सदीअ में सिंध जे मुंहं मुहांडे सां छा करे छॾियो हो। अंग्रेज़ राज में मुआशी अघ भराईअ जे मुक़ाबिल आबादीअ जे वसण जे अंदाज़नि जो अभ्यास न थियो आहे। अभ्यास ऐं छंड छाण लाइ तमामु घणो मवादु मौजूदु आहे। थुल्हे लेखे उन्हीअ खे थोरनि अखरनि में हीअं ॿुधाए सघिजे थो। संदन राज जी पहिरीं 50 सालनि 1900 ईस्वीअ ताईं उतर उलहंदे सिंध जंहिंमें जेकबाबाद, शिकारपुर, लाड़काणू ऐं दादू ज़िले जा उतरियां तालुका अची विया में सिंधू दरिया मां सिंध जे हेठां ॿनियुनि ॾांहुं वाहन जी वॾी घाटाण ॾिठी। उन्हीअ खे सारियाल मुल्क सारियूं उपाईंदड़ इलाइक़ो बणाए छॾियाऊं। जीअं त वाहन में पाणी 120 ॾींहंनि खां 135 ॾींहंनि ताईं हलंदो हो, उन्हीअ जे करे चांवरनि जी मशहूरु जिन्स सुगदासी उसरी सिंध जी आबादी पिणु हिन अरसे में उन्हनि ज़िलनि में तमामु घाटी थी वई। 19वीं सदीअ जे पछाड़ीअ में जमड़ाऊ, मिठड़ाऊ, नारे वाहन वारी तरक़ीअ खां पोइ हाणोको मीरपुर ख़ासि ज़िलो ऐं सांघड़ ज़िले जा भाङा तरक़ी वठण लॻा ऐं नेठि अॻिलनि 30 सालनि में उहे उतर ओलहंदे सिंध जे ज़िलनि खां मुआशी तोड़े आबादीअ जी घाटाण लेखे सरसी करे विया। हालांकि हैदराबाद जी आबादी पिणु सिंधूअ मां वही हलंदड़ फुलेली ऐं सरफराज़ वाहन जे सुधारियल रेजाणीअ हेठि वधी वई। बदीन ऐं ठटो ज़िला अंग्रेज़नि खां अॻु बेध्यानीअ जा मारियल हुआ, छाकाणि त टालपुरनि उन्हनि ॿनियुनि खे शिकारगाहूं ऐं माल चारण जूं रखूं बणाए छॾियो हो। समूरो इलाइक़ो जेको हिन वक़्तु कोटली बैराज जी पहुच हेठि आहे, माल चारण जो पोठो बणिजी चुको हो, पर खीर ऐं गोश्त मां आमदनी घटि थियण उन्हनि शयुनि लाइ का मुक़ररु पिड़ी मौजूदु न हुजण करे आबादी छिडरी पाडरी हुई। सखर बैराज जे खुलण खां पोइ नवाबशाह, मीरपुर ख़ासि ज़िले ऐं हैदराबाद ज़िले जे उतरनि भाङनि में फुटियुनि, खटी रस वारनि मेवनि ऐं ॿियनि मेवनि जे पोखुनि में अघ भराई अचणु लॻी। ख़ैरपुर ज़िलो सिम जे वर चढ़ी वियो ऐं वाधू आबादी न सही सघियो। अनाज वारनि फसलुनि जूं घटि क़ीमतूं चांवर ऐं कणिक उपाईंदड़ इलाइक़नि में 1930 खां 1939 ईस्वीअ खां मुआशी मूड़ीअ जो कारण बणियूं। सभ खां वधीक धकु उतर ओलहंदे सिंध जे ज़िलनि खे लॻो। मथां थुल्हे लेखे कढियल नतीजा आहिनि ऐं पेराइती अभ्यास ऐं सरकारी रिकॉर्डनि सां भेटे तस्दीक करण जी घुर्ज अथनि। भाङनि सां रिकॉर्ड झझा आहिनि, पर उहे पिया या त बम्बईअ में या इंडिया ऑफिस लाइब्रेरी, हाणे ब्रिटिश लाइब्रेरी लंडन में आहिनि। 1960 ईस्वीअ खां 2000 जे विच ते थियल ओसर ऐं वसंदियुनि जे अंदाज़नि में फेरा। हिन अरसे जूं वॾियूं अघ भरायूं आहिनि। कोटली बैराज जो 1957 ईस्वीअ में खुलण ऐं उन ते 1960 ईस्वीअ खां पोइ 1.6 मिलियन एकड़ सरकारी ज़मीन निकाल थियण सां गॾोगॾु 1.1 मिलियन एकड़ निजी ज़मीन लाइ पाणी पक सां मिलंदो रहणु।
गुडू बैराज जो 1962 ईस्वीअ में खुलण ऐं उन ते 1 मिलियन एकड़ सरकारी ज़मीन नेकाल थियण सां गॾोगॾु 1.6 मिलियन एकड़ निजी ज़मीन लाइ पाणी पक सां मिलंदो रहणु। सखर बैराज में अॻु ई उन्हीअ जी पहुच हेठि नेकाल कयल 5.5 मिलियन एकड़नि खां सवाइ 1960 ईस्वीअ खां पोइ सरकारी मिल्कियत वारी 2.8 मिलियन एकड़ ज़मीन जो नेकाल थियणु। ट्यूबवेल टेक्नोलॉजीअ जो 1958 ईस्वीअ में अचणु ऐं मिठे जर वारे भाङे में 1960 खां 1970 ईस्वीअ जे विच ते 3000 ज़ाती ट्यूबवेल लॻणु। 1970 ईस्वीअ खां पोइ सरकार पारां मिठे जर वारनि सिम हेठि आयल ॿनियुनि में हयल 4000 मिठे पाणीअ वारनि ट्यूबवेलनि खां सवाइ 3000 ज़ाती ट्यूबवेलूं लॻी चुकियूं आहिनि। मेवनि जे जदीद बाग़नि जो मुतारिफ़ थियणु शुरूआति हैदराबाद ज़िले सां थियणु ऐं पोइ मीरपुर ख़ासि, नवाबशाह, सांगड़, खैरपुर ऐं सखर ज़िलनि ॾांहुं पखिड़िजणु। केलनि जो ठटे हैदराबाद, मीरपुर ख़ासि, सांगड़ ऐं नवाबशाह ज़िलनि में 1958 ईस्वीअ खां पोइ मुतारिफ़ थियणु अॼुकल्ह हिन सनअत खे केले खे लॻंदड़ बंच टॉप वायरस तबाह करे छॾियो आहे। ही अॻ भरायूं अॻिलनि 30 सालनि में जेतिरी ॻोठाणी आबादी 1950 ईस्वीअ में हुई तंहिंजी ॿीण खां बि वधीक खे खपाए पए सघियूं। हिन ॿाराड़ीअ वारनि इलाइक़नि में नयूं वसंदियूं वधियूं, शहर मचण लॻा ऐं अचु वञ जा ज़रिया पिणु बहितर थिया। 1960 ईस्वीअ में हुकूमत अमेरिका में थियल तजुर्बे जिते मुसाफ़िर रेलगाॾियुनि खे सुधरियल रोडनि ज़रिए थींदड़ अचु वञ जे करे बुंजो अची वियो हो जे असर हेठि अची डामर वारा रोड ठाहिणु शुरू कया। माल ढोईंदड़ गाॾियुनि खे हथी वठराई ऐं सांदहि हलंदड़ सोढ़ पैदा करे छॾी। भले जो वधीक रोड ठहंदा बि रहिया। 2000 ईस्वीअ ताईं रोडनि जी हिकु वसीअ निज़ाम कंपे कयो जंहिं माण्हुनि खे सदाईं जे भेट में वधीक मुतहर करे छॾियो। माण्हू हाणे शहरी सहूलियतुनि मां फ़ाइदो वठणु घुरनि था। ॻोठाणी आबादी 2000 में 1951 ईस्वी वारीअ जी चौण ते हुई ऐं शहरी आबादी केतिरा ई भेरा वधीक। हुकूमत 1960 ईस्वीअ खां पोइ रिथा सां ठहियल सनअतुनि खे पिणु हथी वठराई ऐं जीअं त 5.5 मिलियन एकड़ बैराजी ॿनी नेकाल थियण जे करे सिंध जे ॿाराड़ियुनि जा पोरियत 30 सालनि ताईं वांदा न हुआ। तंहिं करे सनअतुनि खे हलाइण लाइ ॿियनि सूबनि मां पोरियत भर्ती करणा पिया, जंहिंजे करे शहर तमामु तकिड़ो वॾा थी विया। कराची ऐं हैदराबाद जी आबादी जेतिरी 1951 ईस्वी में हुई अॼु उन्हीअ खां लॻभॻि 3 आहे। उन्हीअ ॿाराड़ियुनि ऐं शहरी वसंदियुनि विच में अणबराबरी पैदा करे विधी आहे, जंहिंसां मुंझियल समाजी ऐं मुआशी मसइला, नस्ली ऐं सकाफ़ती फ़र्क़ ऐं सियासी मसइला खड़ा थिया आहिनि। 2 तस्वीरूं ॾिनल आहिनि सिंधियाणियूं कमु कंदे। सिंधी समाज में पोरिए जी मर्द ऐं माईअ जे विच में विरासत लेखे मायुनि खे घर भातियुनि लाइ खूहनि, चश्मनि ऐं ढंढुनि तां पाणी भरे आणणु, कॾहिं कॾहिं त कुझु महिल परे खां बि ॾुध विलोड़णु ऐं अन्न छॾणु हूंदो आहे। हरकाइण निज मर्दनि जो कमु आहे ऐं माल चारणु पिणु, पर माल किथे किथे औरतूं बि चारीनि थियूं। माल खे चारण लाइ गाह लुणी अचणु मर्दनि जो कमु आहे, पर जेकॾहिं ढोर घणा हुजनि त मायूं बि साणनि हथु वंडाए सघनि थियूं। मायूं कणिक ऐं सारियुनि जे लाबारे, फुटियुनि जी चूंडे ऐं भाॼियुनि जी पटाईअ में पिणु हथु वंडाए सघनि थियूं, पर उन्हनि खे ढोइणु मर्दनि जो कमु आहे। मायूं सारियुनि जे रोंबे में बि मर्दनि सां गॾु हूंदियूं आहिनि। रध पचाव ऐं कपिड़ा धोइणु मायुनि जो कमु आहे। पोरिए जी इहा विरासत एशिया में अवाइली न्यूलिथिक ज़रई समाजनि में ठही ऐं अञा ताईं जीअं जो तीअं हलंदी पई अचे। मायुनि जी हिकु टोली हाणोकि सिंध में पाणीअ जा घड़ा खणी वेंदे। मायूं सादो कपिड़ो 19वीं सदीअ ताईं आम उणंदियूं हुयूं। ख़ासि कपिड़नि जहिड़ो लुंगी, खेस वग़ैरह जे उण जो कमु अञा सूधो 21वीं सदीअ में बि थिए थो।